अज भी असां चालीहे जो व्रत हिन करे रखंदा आहियूं कि झूलेलाल साईं असां सां गॾु हुजे, असांजी रक्षा करे। पर नंढपिण में हुननि हिकु इतिहास खयो हो। पंहिंजो मुख खोले संत झूलेलाल पंहिंजे पीउ खे इहो ॾेखारियो हो कि हुननि जे मुंहं में हू सिंध नदीअ में हुआ ऐं पलव मछली जे मथां हुआ। हिन करे हुननि जो नालो उडेरो लाल बि आहे। जय श्री झूलेलाल। हिन न्याणीअ श्री झूलेलाल साईं जे बारे में कुझु ॿुधायो, पर हुनजो संत श्री झूलेलाल साईं श्री जेके उहे संत न हुआ, अवतारी पुरुष हुआ, उहे वरुण अवतार हुआ। त असां इहे भुल न कंदासीं कॾहिं बि के संत चऊं। असां चवंदासीं भॻवान झूलेलाल या अवतार झूलेलाल वरुण देव अवतार। यूपी जे स्कूल में उन्हनि संत झूलेलाल करे लिखियो आहे, हुन में असां ऑब्जेक्शन कयो आहे कि संत न हुआ, भॻवान हुआ। त महिरबानी करे संत यूज़ न कंदा।